नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां सवाल थी पुछां। हा अॼु परम पिता परमात्मा ज्ञान में छा ॿुधायो? हा त पहिरियों त बाबा जो रोज पाण खे स्मृति ॾियारनि। बाबा मतलब परम पिता आत्माउनि जो पीउ आहे न, पीउ खे बाबा चइबो आहे। त बाबा चई कि ॾिसो मां तव्हांखे हाणे स्मृति थो ॾियारां। कहिड़ी स्मृति थो ॾियारां? कि तव्हां आत्मा आहियो। ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त इहे नोट करो कि मां केरु। पंहिंजे पाण खे जॾहिं बि समय मिले त इहे प्रश्न पुछिजो, मां केरु? आत्मा। हा। ऐं मुंहिंजो पीउ केरु? परमात्मा। हा। ऐं मुंहिंजो पीउ बि निराकार। मुंहिंजो ऐं मुंहिंजे पीउ जो ॿिन्हिनि जो रूप छा आहे? निराकार। असां ॿिन्हिनि जो स्वधर्म छा आहे? शांत। त मुंहिंजो पीउ बि शांति जो स्वरूप आहे, मां बि शांति जो स्वरूप आहे। ऐं असां ॿिन्हिनि जे घर जो नाम छा आहे? परम धाम। हा, परम धाम भी चई सघंदा आहियो, शांति धाम भी चई सघंदा आहियो। छो जी अॼु परमात्मा शांति जे स्वरूप सां पाण खे ॿुधाइनि था न, त शांति धाम। त हिन जे लाइ परमात्मा चई कि इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि इहे घड़ी घड़ी पंहिंजे खां पुछो, अंदरि इनखे पक्का करो। छो जी आत्मा ई भुलिजी आहे न पंहिंजे पाण खे। त सभिनि खां पहिरियों इहे स्मृति ॾियारे करे पंहिंजे पाण खे इहो पक्को करो। पोइ बाबा चयनि, परमात्मा बाप चयनि, ॾिसो सॼी दुनिया हाणे शांति जे लाइ प्रयत्न थी करे न। छो जी असुल में आत्माउनि जो स्वधर्म आहे शांत। ऐं आत्मा हिन सृष्टि ते कॾहिं आई? सतयुग में। मतलब सभु पंहिंजे पंहिंजे धर्म अनुसार आया। त इहो बि तव्हां पंहिंजे पाण खां प्रश्न पुछी सघंदा आहियो कि मां आत्मा कॾहिं आयमि हिन सृष्टि ते मथां, जॾहिं मां ऐं मुंहिंजो पीउ मथे रहंदा हुआसीं। लेकिन मुंहिंजो पीउ त मथे ई आहे, लेकिन मां हेठि कॾहिं आयमि? सतयुग में। पोइ मां ही आत्मा पुनर्जन्म वठी वठी त्रेता में आयमि। पोइ मां ही आत्मा पुनर्जन्म वठी करे द्वापर युग में आयमि। पोइ मां ही आत्मा हाणे कलयुग में आई आहियां। लेकिन कलयुग में बि अची करे मां एॾो दुख छो थी भोगां? मुंहिंजे शरीर खे एॾी रोग बीमारियूं आदि छो लॻियूं आहिनि? त हिन जो परमात्मा असांखे उत्तर ॾिनई कि हिन जे लाइ पंहिंजे मन में स्मृति रखो, पंहिंजे पाण खे स्मृति ॾियारो कि मां ही आत्मा बुराइनि जे वश, विकार जे वश थी हुयमि। त मां बुरा कर्म कया, हुन जा भोगना मां भोगां थी। लेकिन हाणे मां हिन खां छुटकारो कीअं पाए सघंदी आहियां? वापसि खां जंहिं सुखनि खे, जंहिं शांति खे मां यादि थी करां। आत्मा सुख शांति जो जीवन जी करे आई आहे, तॾहिं त यादि कंदी आहे न सुख शांति खे। त उहे सभु कीअं मिलंदा? जॾहिं मां पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि कंदमि, तॾहिं मुंहिंजो पीउ मूंखे वापसि खां उहे सुख शांति जी, सर्व गुणनि जी, सर्व कलाउनि जी शक्तियूं ॾींदो। परमात्मा ॾियण लाइ तव्हांखे तयारु अथव, छो जी पाण सभु आत्माऊं हुन जा ॿार आहियूं। लेकिन उहे शक्तियूं पंहिंजे अंदरि छो नथी अचनि? छो जी पाण हुनखे यथार्थ रूप सां नथा यादि करूं। न ही इहो सम्झी करे था यादि करूं कि मां आत्मा आहियां। ही आत्मा परमात्मा जॾहिं पक्को थी वेंदो न कि मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे ऐं उहो ई मूंखे सभु गुण शक्तियूं शांति सुख ॾेई सघंदो आहे, त पंहिंजे अंदरि उहो ई सभु कुझु अची वेंदो। ॿियो परमात्मा बाप चई कि माण्हू चईंदा आहिनि कि भई कोई सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदो अथनि त चईंदा आहिनि कि मुंहिंजे करण सां छा थींदो? पूरे घर वारा करनि न। लेकिन परमात्मा बाप चईंदा आहिनि जॾहिं मनुष्य आत्मा खे कुझु सुठी ॻाल्हि, कुझु सुठी चीज खपंदी हूंदी आहे त चईंदो आहे पहिरियों मां करां, पहिरियों मां खायां, पहिरियों मूंखे मिले। ये मां जो शब्द त पक्को अथनि, लेकिन सुठियूं स्वभाव संस्कार, सुठो जीवन जीअण में, शांति सुख शांति सां जीवन जीअण में बि पहिरियों मां चओ। त जेको बि तव्हांखे सुठी शिक्षा थी मिलनि, हुनखे जीवन में धारण करण जे लाइ बि पहिरियों चओ मां करां त मूंखे ॾिसी ॿिया करनि।
अॼु सुठा कपिड़ा था अचनि, मां पाईंदमि त मूंखे ॾिसी हिननि सभी बि पाईंदा या हिननि सभिनि बि पातनि, त जॾहिं तव्हांखे माण्हू कॉपी था करनि त तव्हां सुठा स्वभाव संस्कार, सुठियूं चीजूं मन में वीचार धारण करो, सुठा कर्म करो, तंहिंखे जेके माण्हू तव्हांखे ॾिसी करनि, त हिन में पहिरियों मां करो। ॿियो परमात्मा बाप अॼु असांखे ॿुधाई कि ॾिसो आत्मा जो भोजन खे चइबो आहे रूहानी, आत्मा खे रूह बि चइबो आहे न, त हुनखे अॼु परमात्मा हिकु नयो शब्द चई रूहानी भोजन। इहो हिन सां छा थींदो आहे, हिन सां आत्मा जॾहिं रूहानी भोजन वठंदी, बाबा चई आत्मा अर्थात रूह जॾहिं इहो भोजन वठंदी, कहिड़ो भोजन, सुठा वीचार, सुठा संकल्प, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं, त हुन सां छा थींदा, हुनजे मन में ओड़ियूं ई ॻाल्हियूं ईंदियूं, पोइ बुद्धि बि हुन अनुसार हलंदी, पोइ कर्म बि हुन अनुसार थींदो। ॾिसो पाण सत्संग आदि कंदा आहियूं या सम्झो कोई पाठ पूजा कंदो आहे, हिकु या अधु घंटो या 1 घंटो कंदो, लेकिन बाक़ी जो समय उहो कंहिंमें बिताईंदो आहे, कहिड़ी ॻाल्हियुनि में बिताईंदो, दुनिया जे ॻाल्हियुनि में। त ॾिसो पाण सिर्फ़ थोरी सी देर जे लाइ हुन में बि पूरो ध्यान सां आत्मा खे उहो भोजन नथा ॾियूं, जेकी सुठी ॻाल्हियूं पाण पढ़ूं था, सम्झो था पाठ था पढ़ो या कुझु सुठो सत्संग आदि ॿुधो था या किथां कुझु इंस्पायरिंग ॻाल्हियूं ॿुधो था, लेकिन उहो थोरे समय जे लाइ, पोइ हुनखे भुलिजी था वञो। लेकिन परमात्मा बाप चई जेको तव्हां हुन अधु कलाक पंहिंजी आत्मा खे उहो रूहानी भोजन ॾिनो, सुठा वीचार, हुनखे तव्हां हर घंटे में भले 1-2 मिंट ई थोरो यादि करो कि अॼु मां हुन समय छा पढ़ियो, अॼु मूंखे हुते कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, त हिन सां छा थींदो, हर घंटे तव्हांजी हर घंटे तव्हांजी आत्मा खे उहा स्मृति ईंदी, त हुनखे थोरो हुन ॻाल्हियुनि जो टेस्ट ईंदो न, सुठी ॻाल्हियुनि जो थोरो कंहिंखे टेस्ट ईंदो, मन खे, त जेकी फालतू ॻाल्हियूं हूंदियूं उहो हुनजो जेको थोरो सो प्रभाव अथसि उहो घटि थींदो वेंदो न, मन खे त सुठी ॻाल्हियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि न, पोइ उहो थोरो थोरो हुन खां परे थींदो वेंदो। पोइ जॾहिं तव्हां वापसि ॾिसजो, ॿिए ॾींहुं तव्हां पढ़ंदो त तव्हांजो जल्दी मन लॻी वेंदो। माण्हू चवंदा आहिनि न असां पाठ था करूं, पूजा था करूं, सॼो ध्यानु असांजो ॿाहिरि आहे, मन ई नथो लॻे, छो जी मन खे पाण हर घंटे उहे ई स्मृति नथा ॾियूं, हर सॼो ॾींहुं हुनखे फालतू ॻाल्हियुनि में था ॾियूं, पोइ सोचूं था हाणे असां पाठ था करूं त मन हिन में लॻे, लेकिन मन खे त आदत ई न विधव न तव्हां अहिड़े ॻाल्हियुनि जी। जीअं ॿार खे न चईंदा आहियूं भई ॿार जो संस्कार शुरू खां ई चईंदा आहिनि न कि वॾो ईअं बिगड़ो कीअं, चईंदा आहिनि कि बचपन खां ई माउ बाप अहिड़ा संस्कार ॾिना अथई, त इहो अहिड़ो ई आहे न, शुरू खां सुठा वीचार ॾिना कोन्हनि। हा, त उहो ई मन खे हिते शुरू खां मतिलबु सॼो ॾींहुं, ठीकु आहे, हिते मतिलबु शुरू खां मतिलबु सॼो ॾींहुं, सॼो ॾींहुं हाणे तव्हां आत्मा खे कुझु सुठो स्मृति में नथा ॾियारो, 1 सेकेंड बि ॾियारंदव न त बि तव्हांखे उहो कमु ईंदो, जो तव्हां ॿिए ॾींहुं पाठ कंदव त मन फटाफट लॻी वेंदो। लेकिन हीअं ई सोचो कि मां जॾहिं बि चाहियां पंहिंजे भॻवान जेको पाठ चाहियां थी हुन में मन लॻे, उहो मन तॾहिं लॻंदो जॾहिं तव्हां सॼो ॾींहुं विच विच में हुनखे पोइ हुन ॻाल्हियुनि जी यादि ॾियारायो, ठीकु आहे। त ॿियो परमात्मा बाप अॼु असांखे चई कि ॾिसो अॼुकल्ह घर में चईंदा आहिनि माण्हू कि सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां था हलनि न, कंहिंखे कंहिंजी परवाह ई न आहे, छो जी सभु पंहिंजे पंहिंजे मन में कुझु न कुझु, सभिनि जी अलॻि दुनिया थी वई आहे। त परमात्मा बाप चई कि हाणे पंहिंजे गृहस्थी में था रहो था या किथे बि रहो था त हुते सभु सुख शांती कीअं रही सघंदा, हुनजो उपाय आहे कि पंहिंजे मन खे शांत करो न, भले तव्हांखे पंहिंजो पढ़ाई अथव या तव्हांखे कोई ॿियो नौकिरी धंधो अथव उहो बि करो, लेकिन पंहिंजे मन खे शांत रखो
ॿियनि ॻाल्हियुनि खां, जेकी फालतू ॻाल्हियूं थींदियूं आहिनि न उन खां शांति रखंदव, तॾहिं तव्हां हिक ॿिए जे बारे में बि हिक ॿिनि जे लाइ केरु कंहिंजे लाइ छा थो सोचे, केरु कंहिंजे लाइ छा थो सोचे, त उहो पंहिंजे मन में ईंदो। चई न मन जी ॻाल्हि अगरि कंहिंजी ॼाणणी हुजे, ॿिए जे मन जी ॻाल्हि, त हुनजे लाइ पंहिंजे मन खे शांति करिणो पवंदो। अॼु माण्हू नौकिरी धंधो करे थो, घर में अचे थो, त जेका बि घर परिवार खे ॾिसंदो त पहिरें हुनजी सोच हुनजे लाइ ओड़ी हूंदी आहे न, जीअं मतिलबु कोई ज़्यादा ईअं की हिनजी त आदत ई आई त ईअं चईंदो ई रहंदो आहे, इहे त ईअं कंदो ई, त पाण पंहिंजी सोच हुनजे लाइ उहो ई पंहिंजे मन में फिक्स करे रखी आहे। लेकिन हिन सोच खे हटाईंदासीं, मन खे थोरो शांति कंदासीं, तॾहिं पाण खे हुन समय उहो साम्हूं वारी आत्मा छा थी सोचे, कंहिं भाव सां मूं वटि आई आहे, कहिड़ी ॻाल्हि चइणु आई आहे, पाण उहो भाव सम्झंदासीं, त हिन सां छा थींदो, हिक ॿिए में मेल मिलाप थींदो, त घर में सुख शांती थींदी आहे। अच्छा, हा, ठीकु आहे। मतिलबु पंहिंजो मन शांति हूंदो त ॿिए खे सम्झी सघंदासीं। हा, पंहिंजो मन शांति हूंदो त पाण ॿिए जे मन खे सम्झी सघंदासीं। कॾहिं कॾहिं त ॿिए जे मन मां मुख मां कुझु निकिरे, हुन पहिरों खां ई ॿियो जेको साम्हूं वारो हूंदो आहे हुनखे सम्झ में अची वेंदो आहे कि इहो छा थो चवणु चाहे, छो जी हुन जा वीचार हुन समय हुन जे लाइ बिल्कुलु शांति हुयसि, कुझु बि सुठो कुझु बि बुरो आदि न पियो सोचे, न हिकदमि न्यूट्रल स्टेज हूंदी आहे। त उहो न्यूट्रल स्टेज में जीअं सिग्नल कॾहिं कैच थींदा आहिनि टीवी खां, भई हेॾा परे सिग्नल अचनि था, टीवी कैच थी करे, इहे बि ॾिसो साइंस जो वंडर आहे न। त पाण जे मन में ॿियनि जे लाइ कॾहिं उहो सभु हुनजी सोच पहुचंदी कि साम्हूं वारो छा थो सोचे, हीअं छो थो करे, तॾहिं पाण हुनजे लाइ हिकदमि न्यूट्रल हूंदासीं, मतिलबु हुनजे लाइ कोई बि अहिड़ो कुझु वीचार न हूंदो। तॾहिं पहिरीं खां ई हुन इंसान जे लाइ मन में इहो न हुजे कि उहो आहे ई अहिड़ो। हा, उहो आहे ई अहिड़ो। अच्छा, तॾहिं पाण खे सम्झ में ईंदो कि साम्हूं वारो छा थो चवणु चाहे। त बाबा हिनखे चई, सर्वनि जे दिलनि जे राज खे ॼाणे करे सर्व खे त राज़ी करे सघंदो, त हुन सां ख़ुशि जीवन में सुख शांती ईंदी। ठीकु आहे दीदी। हाणे परमात्मा खे यादि करे, जेको बि परमात्मा पाण खे स्मृति थो ॾियारे रोज़ रोज़, उहो पोइ विच विच में पंहिंजे मन खे उहो स्मृति में ॾियारंदव, तॾहिं इहे ॻाल्हियूं पकियूं थींदियूं। जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। हा।